अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ टीवी में भली कार मां यहाँ कायनात शेख आया हुआ है संध्या सैयद हमला से हेडलाइंस पर। सेनेट चेयरमैन ओपन बेल्ट चूंडनि जी हिमायत करे छॾी। शफ़ाफ़ चूंडनि लाइ ओपन बेल्ट वारो तरीक़ेकार दुरुस्त आहे। शफ़ाफ़ चूंडियूं मुल्क जे मफ़ाद में आहिनि। सेनेट चेयरमैन सुप्रीम कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। मौलाना फजल रहमान जो कायदे अज़म जी मज़ार आॾो ख़िताब क़यामत जी निशानी आहे, पर ॾेई कुवतूं पाकिस्तान में अमन ॾिसण नथियूं चाहिनि। आर्मी ताक़तूं सीपेक मंसूबे खे नुक़सान पहुचाइण चाहिनि थियूं। ब्रॉडशीट जो मामलो पानामा प्लस आहे। ईंदड़ 3 महीननि ताईं ब्रॉडशीट पानामा 2 बणिजी वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, इलेक्शन कमीशन अॻियां PDM जो एहतजाज नाकाम वियो। मरियम नवाज़ कुछ चवण खां अॻु कुछ पढ़ी वठनी करे PDM जे एहतजाज वांगुरु लॉन्ग मार्च नाकाम थींदो। तालीम खाते जे स्टीयरिंग कमेटीअ जो इजलास 1 फरवरीअ खां प्राइमरी मिडल ऐं सेकेंडरी क्लासिस खोलण ते इत्तफ़ाक़। तालीम वारो सूबाई वज़ीर सईद गनी चवे थो त साल वारनि खे इम्तिहान बग़ैर पास न कयो वेंदो। तय थियो आहे त इम्तिहान वठण में जल्दबाज़ी न कई वञे। तालीमी इदारनि में कोरोना टेस्ट कया वेंदा। फॉरेन फंडिंग में जवाब ॾियण जो वक़्तु अची वियो आहे। तव्हांखे इलेक्शन कमीशन में जवाब ॾियणो पवंदो। PTI ते फॉरेन फंडिंग जो इल्ज़ाम अकबर एस बाबर लगाया आहिनि। वज़ीर आज़म खे अवाम जी का बि ॻणती नाहे। सिंध सरकार जे तर्जमान मुर्तज़ा वहाब जो मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं, बिजली महांगी करण जे फ़ैसिले साबित कयो त हुकूमत नाअहल आहे। माज़ी में अवाम जा मसइला हल न कया विया। चेयरमैन सादिक संजरानी जी सदारत हेठि सेनेट जो इजलास मुख़्तलिफ़ मामलनि ते बहस। मुख़ालिफ़ धुर जो सदारती ऑर्डिनेंस ऐं आसिम सलीम बाजवा ख़िलाफ़ वॉकआउट। जावेद अब्बासी चयो आहे त आसिम सलीम बाजवा CPEC अथॉरिटी जो हिस्सो न हुजण बावजूदि चीनी सफ़ीर सां छो मिलियो। ऑर्डिनेंस ख़त्म थी वियो त पूरी मुक़ररी छो कई वई। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर जो चवणु आहे त CPEC जा मामला प्लानिंग डिवीज़न ॾिसी रही आहे। NFC मां का बि कटौती न कई आहे। वफ़ाक़ खे सूबनि जे हिसे मां कटौती जो इख़्तियार नाहे। हुकूमत में आयासीं त नाणे जा ज़ख़ीरा $8 अरब हुआ। हाणे स्टेट बैंक में नाणे जा ज़ख़ीरा 121 खां 13 अरब आहिनि। असेंबली जो इजलास सूमर दिहाड़े ताईं मुलतवी। नूर मोहम्मद शाह जे लाॾाण सबबि इजलास मुलतवी कयो वियो। नवीद कमर चयो आहे त मुख़्तसिर नोटिस ते इस्लामाबाद पहुचण में ॾुखियाई थिए थी। नून लीग अख़बार हसन इक़बाल चयो आहे त हुकूमत क़ौमी असेंबली खे भोग बणाए छॾियो आहे। मेंबरनि खे राति देर सां ख़बर पई त इजलास आहे। हुकूमत संजीदगी जो मुज़ाहिरो छो नथी करे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 94 इंडस्ट्रियल यूनिट्स जे मंसूबे जो इफ्तिताह कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु निसार खोड़ो, सैयद मुराद अली शाह, जाम इकरामुल्लाह धारिज ऐं ॿिया अॻुवान पिणु गॾु हूंदा। मुल्क में कोरोना वायरस जा हमला जारी। कोरोना वायरस वधीक 47 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 11,204 ताईं पहुतो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,745 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 5,28,099 ताईं पहुतो। फाल केसनि जो अंग वधी 34,916 थी वियो। 4,82,771 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया।
औरताणे आवाज़ ते हिरक जी भान सईदाबाद वासी बजड़ा हुआ इमदाद ऐं महबूब सोलंकी सखर वींदे अगवा छॾनि। वारसनि जो चवणु आहे त इमदाद सोलंकी ऐं महबूब सोलंकी 18 जनवरी ते सखर वञण लाइ निकिता। धाड़ेलनि मुग़वियुनि खे आज़ाद करण लाइ 2 करोड़ भुङ तलब कयो आहे। जेकबाबाद में पेरन खां माज़ूर शख्स जो नौकरी ते बहाल न करण खिलाफ़ पाण साड़ण जी कोशिश। दीदार बिरोही पेट्रोल हारे पाण साड़ण जी कोशिश कई त माण्हुनि बचाए वरितो। दीदार बिरोही चवे थो 2013 में माज़ूर कोटा तहत नौकरी ॾिनी वई, जंहिं बाद मिना जवाज़ मुअत्तल कयो वियो। 7 सालनि खां बेरोज़गार आहियां, पघार बि नथी ॾिनी वञे।